ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो धरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे बे स्कंद जे 6 अध्याय में ॾिठो हो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित के भगवान जे विराट रूप जो सॼो बयान तफ़सील सां करे था ॿुधाइनि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 7 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिं जो नालो आहे ब्रह्मा जी जो परमेश्वर जे 24 अवतारनि जो अहवाल ॿुधाइण। ब्रह्मा जी नारद मुनि खे चयो त हे नारद जी, भगवान जो पहिरियों अवतार सनक, सनंदन, सनातन ऐं संत कुमार जो वठी मुंहिंजे नक मां पैदा थियो आहे। भगवान जो इहो अवतार तप ऐं ध्यान में रहण करे उन जे प्रताप सां केतिरा बि कुल्प गुज़री वञनि त बि हमेशह 5 वरनि जी उमिरि जो रहंदो आहे। ॿियो अवतार वरा भगवान जो। भगवान ही अवतार बि मुंहिंजे नक मां निकिरी वरितो आहे। हिन अवतार जे वठण जो मक़सदु ही हो त जॾहिं मूं भगवान नारायण जी कृपा सां कमल जे परते ते जेका पृथ्वी जोरी हुई, तॾहिं हरणाकश दैत उन पृथ्वीअ खे पाताल में खणी वियो। जॾहिं मूं वेंकटनाथ खे वेनती कई त ज़मीन जे सवाइ मुंहिंजा पैदा कयल जीव किथे रहंदा, तॾहिं उन वरा रूप वठी पाताल में वञी हरणाकश दैत जो संगार करे पृथ्वीअ खे ॿाहिरि आणे पंहिंजी महिमा सां पाणीअ जे मथां टिकायो। टियों अवतार यज्ञ पुरुष भगवान जो वठी दुनिया जे माण्हुनि खे यज्ञ जो रस्तो ॾेखारियो। चौथों अवतार हेगरीअ जो धारण करे भगवान पाताल में वञी कुंभ दैत खे मारे उहे वेद मूं खे वापसि आणे ॾिना जेके दैत चोराए विया हुआ। 5हों अवतार नर नारायण जो, जंहिं मूरत नाले धर्म रखेश्वर जी धीअ मां पैदा थी उत्तराखंड में बद्री केदार आस्थान ते वञी इन इरादे सां तप करण लॻा त दुनिया जा माण्हू बि उन्हनि खे ॾिसी तप कनि, परमेश्वर जो सुमरन ऐं तप कनि। 6हों अवतार कपिलदेव मुनीअ जो वठी पंहिंजी माता देवहूतीअ खे योग्य ज्ञान सेखारे मुक्ति ॾिनी। 7हों अवतार दत्तात्रेय महाराज जो वठी राजा जुद्ध खे ज्ञान सेखारियो, जंहिं जे प्रताप सां हू मुक्त थियो। ऐं दत्तात्रेय महाराज जेके 23 गुरु कया आहिनि, उन्हनि जो अहवाल हिन पुराण जे 11 स्कंद में लिखियलु आहे। 8हों अवतार ऋषभदेव मुनीअ जो, जेको वठी हिन सराव गीवन ऐं जिन धर्म वारनि जी ज़ात दुनिया में पैदा कई। 9हों अवतार राजा पृथुअ जो वठी हिन बीन पंहिंजे पिता खे नर्क वञण खां बचा गऊ रूपी पृथ्वीअ खे ॾेई सभु दवाऊं खीर वांगुरु उन मां कढियूं ऐं पहाड़नि खे जेके घणी पृथ्वी रोके वेठा हुआ तिन खे सीधो करे उत्तराखंड में रखी पृथ्वी ते संसारी जीवन जे रहण लाइ जाइ ठाही। 10हों अवतार मत्स्य भगवान जो वठी भगवान राजा सत्यव्रत खे प्रलय जो तमाशो ॾेखारियो। 11हों कच्छप अवतार वठी समंदर विलोड़ण जे वक़्तु मंदराचल पहाड़ पंहिंजी पुठ ते जले 14 रतन उन मां कढिया। 12हों अवतार धनवंतरी वेद जो वठी समंदर मां बीमारियुनि जे टारण वास्ते दवाऊं कढियूं। 13हों अवतार
मोहिनी रूप जो धारण करे दैतन खे पंहिंजे रूप ते मोहित करे अमृत जो लोटो दैतन खां वठी देवताउनि खे ॾिनो। 14 अवतार निरसंग भगवान जो वठी हरणा कश्यप दैत खे मारियो। 15 अवतार वामन जो धारण करे 3 कदम पृथ्वीअ जा राजा बलीअ खां दान वठी देवताउनि खे ॾिना। 16 अवतार हंस भगवान जो जंहिं संत कुमारनि खे ज्ञान सेखारे उन्हनि जो तकबर लाथो। 17 अवतार नारायण नाले वठी ध्रुव भगत खे दर्शन ॾिनो। 18 अवतार हरिय नाले धारे गजेंद्र जा प्राण गिराह खां बचाया। 19 अवतार परशुराम भगवान जो वठी क्षत्रियनि खे 21 दफ़ा जीते उन्हनि जी ज़मीन ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि खे दान में ॾिनी। 20 अवतार श्री रामचंद्र भगवान जो वठी जिन पापी रावण ऐं ॿियनि दैतनि समेत सभिनी राक्षसनि खे मारियो ऐं लंका जो राज विभीषण खे ॾेई हनुमान खे जस ॾिनो। 21 अवतार वेदव्यास भगवान जो वठी संसारी जीवन जे भवसागर पार उतारण वास्ते वेद महाभारत ऐं अरिड़हं पुराण ठाहिया। 22 अवतार श्री कृष्ण भगवान जो वठी कौरवनि ऐं पांडवनि जे विच में महाभारत कराए कंस कालयमन जरासंध ऐं ॿियनि अधर्मी राजाउनि खे मारे पृथ्वीअ जो बोझो लाथो ऐं दुनिया में घणी लीलान कही जंहिंजो बयान हिन पुराण जे 10 स्कंद में थियल आहे। 23 अवतार बोध भगवान जो वठी दैतन जो यज्ञ बंदि करायो ऐं कलयुग जी पछाड़ीअ में मतलब त आख़िर में भगवान पंहिंजो 24 अवतार ने कलंकी धारण करे तरार हथ में खणी नीले घोड़े ते सवार थी अधर्मी ऐं पापी माण्हुनि खे मारे सतयुग जो पायो दुनिया में ज़ाहिर करे धर्म खे वधाईंदो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 2 स्कंद जे 7 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।